बिनी जहान जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जश्न विलादत जी मुनासिबत सां हिंगोरजा जे खानगी स्कूल में शानदार तकरीब मुनक़िद कई वई। रिपोर्ट करे आहे सिकंदर अली दुनिया। बिनी जहानन जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जे सिलसिले में एवरग्रीन पब्लिक हाई स्कूल हिंगोरजा में जश्न ईद मिलादुल नबी जी पुरवकार तकरीब मुनक़िद कई वई। तकरीब में निजी स्कूलन जे तैलीमी माहिर उस्तादन शागिर्दन ऐं सिविल सोसाइटी माण्हुनि ऐं साहिबनि वॾे अंग में शिरकत कई। सिंध जो मशहूर नात ख़्वां भूरल फ़कीर टांवरी मंजूर सोलंकी रफ़ीक अहमद मीरानी ऐं शागिर्दन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में नातूं पढ़ी तकरीब के 4 चंड लगाए छॾिया। तकरीब में मौजूद उस्तादन ऐं शागिर्दन आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हर साल मीलाद मुस्तफ़ा जा अहिड़ा प्रोग्राम असांजे स्कूल जे अंदरि थींदा रहंदा आहिनि ऐं उन्हनि जो मक़सदु बि इहो ई हूंदो आहे त असां दीन इस्लाम जे हवाले सां असांजो जेको सुतल रूह आहे उहो जागी पवे ऐं असां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत खे ॿीहर दोहिरायूं। असां पंहिंजे नए नस्ल ते उहो पैगाम पहुचायूं त जीअं असांजो नओं नस्ल दीन इस्लाम खां चङी तरह वाक़िफ़ थिए। रसूल कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला असांजे लाइ जेको इन दुनिया ते पैगम्बर करे मोकिलियो, उन जो मक़सदु छा हुयो त कीअं असां पंहिंजी ज़िंदगी उन जे उसूलनि ते गुज़ारियूं। सो उन जे लाइ इहो ज़रूरी आहे त तालीमी इदारनि में अहिड़ा प्रोग्राम रिथिया वञनि। ये जेके प्रोग्राम असां सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले सां कंदा आहियूं इदारे जे हवाले सां त जीअं ॿारनि खे नौजवाननि खे नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत ते हलण ते मुकमिल अमल पिया थियनि ऐं उन्हनि जी शख़्सियत खां, उन्हनि जे बुलंद इख़लाक़ खां, उन्हनि जे किरदार खां वाक़िफ़ थियनि। मरहबा सद मरहबा दुनिया में जायो मुस्तफ़ा, आमिना बीबिया जे घर के रंग लायो मुस्तफ़ा। मरहबा सद मरहबा दुनिया में जायो मुस्तफ़ा। जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मौके ते एवरग्रीन पब्लिक हाई स्कूल हिंगोरजा जे प्रिंसिपल उस्ताद गुलाम जाफ़र टांवरी, वाइस प्रिंसिपल उस्ताद साबित अली शाह चयो त ईद मिलादुल नबी जे विलादत बासादत जो ॾींहुं असां मुस्लमाननि जे लाइ ईद खां बि वधीक ख़ुशीअ जो ॾींहुं आहे जेको सभिनी मुस्लमाननि खे शानदार नमूने मल्हाइणु घुरिजे। कैमरामैन जमशेद अहमद तुनियो सां गॾु सिकंदर अली तुनियो, आवाज़ टीवी न्यूज़ हिंगोरजा। चल मदीने पार ॾे कादिर मुंहिंजी क़िस्मत करे, गुंबज़े खिज़रा ॾिसां मुंहिंजी दिलि ठरे, मुंहिंजो मन ठरे। बेकार बेसमर आया कोई समर कोने अदा।